हा उसामा ख़िदमतुनि जो एतिराफ़ करणु खपे। इहा रवायत सुठी रवायत आहे त सिंधियत जी संगत शिकारपुर जो फाउंडर असां बेदल मसरूर बदवी आहे। मां वसूक सां थो चवां, इहा ॻाल्हि मां यकीन सां थो चवां त असां शिकारपुर में सिंधियत जी संगत जो फाउंडर जेकॾहिं आहे त बेदल मसरूर आहे। बेदल मसरूर जो जेको ज़मानो आहे उहो मूं न ॾिठो, पर बाद में असां ॿुधोसीं, ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। या बेदल मसरूर असांजा शफ़ीक आहिनि, असां वॾा आहिनि, त उन्हनि सां मिलियासीं, पर असां उहो ज़मानो न ॾिठोसीं। इहो ग़लति आहे चवणु त साईं उन पुराणे ज़माने में फलाणे सन में बि सिंधियत जी संगत जे हवाले सां को अहिड़ो कमु थींदो हुयो या उन में नाला बि वरिता वञनि था। मां उन शख़्सियतुनि जा नाला न खणंदुसि, उहे क़ाबिल एतिराम शख़्सियतूं आहिनि जिन जा नाला खयां था वञनि, पर मां यकीन सां थो चवां त इन जो फाउंडर इहो ई आहे, बेदल मसरूर आहे। ॿिया बि दोस्त हुया जिन जा मां नाला न खणी सघियुमि, जेके असांजे खणी सिंधियत जी संगत जे सिटिंग्स में न ईंदा, पर असांजे शिकारपुर में जेको पढ़ण ऐं लिखण जो जेको जेके रवायत हुई, उन रवायत जो हिसो आहे। उन में अली शेख आहे। अली उहो माण्हू आहे जंहिं फ्रेंच लिटरेचर असांखे पढ़ायो। असांखे जॾहिं असां ज़ॉन पॉल सार्त्रे जो नालो बि न ॿुधो हुयोसीं, अल्बर्टो काम्यो जी का ख़बर कोन हुई, उन ज़माने में असांखे असां शिकारपुर में ही माण्हू अली शेख जेको बाद में जज थियो, त उन फ्रेंच लिटरेचर पढ़ियो पियो। असांजी सिंधियत जी संगत जेकॾहिं कॾहिं कॾहिं ईंदा हुया, उनजो भाउ हसनफर शेख हुयो, उहो बि कहानियूं वग़ैरह खणी ईंदो। ऐं अली सां खे बि मूं ॾिठो सिटिंग्स में। बाद में मूं बदर उजण साहब खे ॾिठो। बदर उजण सिंधियत जी संगत जे शिकारपुर जे सिटिंग्स में वेंदा, हेठि पलथी मारे वेठा असां सां। असां बदर उजण साहब जन ही एडिशनल कमिश्नर त बाद में थिया, उहो असांजा जे अदबी लॾे में हुया, असां सां गॾु हुया, असांजा दोस्त आहिनि। त इहे माण्हू हुया जेके सिंधियत जी संगत खे जिन रेज ॾिनो। असांजे शिकारपुर में जेका जेको अदबी माहौल जुड़ियो, इल्मु अदब ॾांहुं रुगबत जेका नौजवाननि में पैदा थी, उहे उन्हनि में इन्हनि माण्हुनि जो वॾो हिसो आहे, उन्हनि जी कंट्रीब्यूशन आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अच्छा शाह साहिबु, ही तव्हां जेका डिटेल ॾियो पिया, तो इहा थी वई हिकिड़ी माना तहरीकी अदबी। तव्हां पंहिंजे बारे में थोरो ॿुधायो त माना तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लिखियूं आहिनि ऐं उन्हनि मां शाया कहिड़ियूं थियूं आहिनि, या मज़ीद कहिड़ो कमु कयो पिया, पर उहो जेको छपिजी चुको आहे उहो तव्हां थोरो उन हवाले सां ॿुधायो। हा उसामा, मूं पहिरीं कहाणी 1983 में लिखी, जेका शांति जे नाले सां, ऐं उहा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जे टेक्निक ते उहो लिखियलु आहे। उन ज़माने में मां सम्झां थो शिकारपुर में मूंखां अॻु में कंहिं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जे टेक्निक ते को फिक्शन कोन लिखियो आहे, कहाणी न लिखी आहे। त उहा कहाणी जेका ही मुंहिंजी उन ज़माने में फ़कीर मोहम्मद लाशारी एडिट कंदो हो, पंहिंजो हिलाल मैगज़ीन जे नाले सां हिकिड़ो हुनजो वीकली एडिशन हूंदो हो, हिलाल पाकिस्तान अख़बार जो। बाद में उहो मंथली एडिशन जी सूरत में अची वियो, त ई साईं फ़कीर मोहम्मद लाशारी हुनजे पंहिंजे मंथली एडिशन में या वीकली एडिशन में मुंहिंजी कहाणी छापी, शांति जे नाले सां, उनवान सां। ऐं बाद में जेको सम्झो तक़रीबन 85-86 जे ज़माने में जेको मुंहिंजो किताबु आयो ख़ाली आख़िरो, उनमें इहा कहाणी जे नाले सां, उनमें इहा शांति कहाणी शामिलु आहे। ऐं इतफ़ाक़ सां
कहिजे इतफ़ाक़ कहिजे या वाक़ई को अहिड़ी का मयारी कहाणी आहे जो एकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद तरफ़ां जेके हाणे पाकिस्तानी अदब ते कमु थो थिए उन में ॿ वॉल्यूम सिंधी अदब जा के आंदा विया आहिनि। हिकिड़ो शाइरी जो वॉल्यूम पोइट्री जो वॉल्यूम आहे, हिकिड़ो कहाणी जो वॉल्यूम आहे। उन में कहाणियुनि वारे वॉल्यूम में उहा मुंहिंजी शांती कहाणी बि शामिलु आहे।